अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चार आली खुश खैर घणे टाइम खां पोइ आयो यार, लगे थो को कमकार हूंदो हाणे। ओ यार कम हिकिड़ो तो में आई हो 1000 रुपयो खपदो, शादी आहे हिकिड़े जी। वरी आयो इहो पैसनि जे लाइ। अच्छा शादी आहे? हाओ शादी हाल वाल ॿियो खैर आहे? खैर खैर तू ॿुधाए 1000 रुपयो खपदो आहे। 1000 रुपयो खपंदो आहे शादी में? यार इलेक्शन जो छा थियो वठ वठ हलदी पई। अला राण माखे केड़ी खबर इलेक्शन छा थियो मने कान का खटे लगो लगा पिया हड़तालन में हेडे होडे इन में लगा पिया मने तोखे खबर कोन पई छे। माखे खबर नहीं निकाली होंदो कान का माखे पैसा थोड़ा खपदा शादी आहे जेकी। अच्छा घणा खपदा है? 1000 रुपयो। 1000 रुपयो खपे तो ॿियो। अच्छा ॿुधो त पेट्रोल हाणे हिन महीने बि चढ़ंदो मथां हाणे 2 तारीख़ सौलियूं पेट्रोल यार ले अचण मांजो छा मांजो केड़े एजेंसी खोली दुनिया तो 1000 रुपयो खपदो आहे। मुल्क जे लाइ मसलो आहे न जे पेट्रोल महंगो थियो हर शइ महंगी थी मथो रमज़ान अचे थो हाणे 1000 रुपयो दे यार मांखे। अच्छा माना 1000 रुपयो ॾियो। कंहिंजी शादी आहे वरी? यार आहे हिकिड़े संगत वारे जी आहे। माना शादी ते वेंदे? हाँ शादी के वञणो आहे न शादी तंग कयो आहे। दावत सागरी थी बस पाण छड़ो वेंदे? सब वेंदो सब 12 सूद वेंदो मसूल। हां 12 सूद वेंदे तो 1000 रुपयो त बस सिर्फ 1000 रुपए ते वेंदे? क्या यार 1000 रुपए तू माखे रे बाकी होंदा उनन के पांजा। अच्छा अच्छा माना तो मां 1000 रुपए दिया। अच्छा हिन फेरे हाणे वज़ीर आज़म कहिंखे करावे? यार अल्लाह केड़ो थी तो माखे लगे बिलावल थींदो। हां बिलावल थींदो। बिलावल थियो से को मुल्क रंग जियो अगे सिंध रंगी पईया तबाह कयो तन वरी रांदो बिलावल आई ना। यार सिंध जो मांजो छा वने माखे 1000 रुपए दे सिंध वजा मां थी वेंदो माने तू उनी में खुश आई बिलावल थे। इनन के छा न तू हरकत न कर। अच्छा माना 1000 रुपयो खपे। 1000 रुपए दे छा कने यार छड ना इन कणक में इन बेरे बुधो से लय थी पई। यार हाणे मां छा क्या कण बुधो 4000 कयो थन आबाद करण ला यार गलत क्यों थन डाढो यो के दिमाग आयो नहीं यो मां खबर ने कणक समाजो छा वने यार ना मन जमीन ने गाल पैसा 1000 रुपए में वेंदो आबाद करण जो इसके मसलो केलो भाण मांगो मिलियो 16000 ते डीएपी मिलियो तेल महंगा थिया हर महंगा थिया उनको पो काफी केड़ो इशू थियो वरी अच्छे भाण जो 3200 3400 वारो अरे वो न जो मसलो 1000 रुपए यार तू इसे तो केरी ना इंसाफी करंदा वरी भी बना 4000 कणक तू आने 1000 रुपए यार चल अच्छा अरे 1000 रुपए देऊ दे। अच्छा शादी कहीं यार संगत वाले जी शादी आ। अच्छा शादी यार आजकल दाढ़ी मानू के दुखियो पाइन क्यों दुखियो पाइन बुधाणी तो आइन ना शादी करनी तो आइन ना गलत थे तो डाडो छा क्यों को एक मानू के महंगाई जो वरी शादी मथो किसो डाडो दुखियो थे तो यार 1000 रुपए घुरियो तो के एतरो करी दो। अच्छा भला वोट कहीं करी नहीं यार वो तो के वोटर में 2 रुपए 1000 के वोट नहीं नुमा सा कड़े अच्छी करे ना घुरियो